Headline News is brought to you by नूर मेमन हालाई खादिमे सकाफत। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु मां यहाँ फरहान लिखोखर ऐं मूंसां गॾु साथ रहंदी न्यूज़ एंकर रुखसार पंवर। सभ खां पहिरीं शामिल कंदासीं हिन वक़्त जूं हेडलाइंस। हुकूमत में शामिल थियण ते असांखे छा मिलंदो? एमक्यू वफ़द नून लीग वटि पहुची वियो। एमक्यू मां अॻवान मुस्तफ़ा कमाल फारूक सत्तानी कामरान टिसोरी जी नून लीग वफ़द सां मुलाक़ात। नून लीग वफ़द में अयाज़ सादिक साद रफ़ीक राणा सनाउल्लाह शामिल। मुलाक़ात में ॿिन्ही पार्टियुनि में हुकूमत साज़ी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। नून लीग सां मामला ते थियण बाद पीपल्स पार्टी पंजाब जे गवर्नर लाइ 3 नाला तजवीज़ करे